अस्सलाम वालेकुम। अच्छा, तव्हांजी बैच 4 मां हिकिड़ी स्टूडेंट मैसेज कयो त सर हिन टाइप जा क्वेश्चन क्लियरली अञा सम्झ में न आया आहिनि, सो इन करे मां हिनखे हिकु दफ़ो ॿीहर रिपीट कयां थो त हिन टाइप जे क्वेश्चन्स में या त चयलु हूंदो आहे त एरिया ॻोल्हियो या चयलु हूंदो आहे पैरामीटर ॻोल्हियो, ठीकु आहे, एआतो ॻोल्हियो। हाणे इन में तव्हांखे सिर्फ़ु छा करिणो हूंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअं ॻोल्हणु ॾुखियो आहे, छो जो हे ट्रेडो प्लॉट आहे। असां हिनखे छा कंदा आहियूं, ॿिनि चौकुंडनि में बदिलाए छॾींदा आहियूं, उन सां असांखे आसानी थी वेंदी आहे। कहिड़ी आसानी थी वेंदी आहे त ॿिनि चौकुंडनि जी जेका आहे सो असां माप कढी एरिया कढी करे पोइ असां उन्हनि खे पाण में एड करे छॾंदा आहियूं। ॾिसो, जेकॾहिं मां हितां हिकिड़ी लकीर ॾेई छॾियां, हाणे तव्हां ॾिसी सघो था पिया त हिकिड़ो चौकुंडो हे जंहिंजो नालो मां रखां थो ए, हे ॾिसी सघो था पिया, ठीकु आहे। मां जेकॾहिं हिननि जा नाला रखी छॾियां, हे ए, हे बी, हे पॉइंट आहिनि न, ए, हे पॉइंट बी, हे पॉइंट सी, हे पॉइंट डी। हाणे हिकिड़ो चौकुंडो असांजो कहिड़ो आहे, ए बी सी डी, ठीकु आहे। ॿिए जो सपोज़ असां नालो रखूं था ए ई एफ जी। हाणे इन जो असां मिसाल बी चौकुंडो नालो रखूं था, हे सॼो तव्हां ॾिसी सघो था, हे चौकुंडो, ठीकु आहे। हाणे इन्हनि ॿिन्हिनि जी असां अलॻि अलॻि माप कढंदासीं, इन्हनि जी अलॻि अलॻि एरिया कढी पोइ आख़िर में जोड़ कंदासीं, हूअं ॾुखियो थी वञे न। हाणे हिन जी माप कीअं निकिरंदी, तव्हां ॾिसी सघो था पिया त हे 10 आहे त ऑटोमेटिकली हे बि घणो थी वेंदो, 10 थी वेंदो, ठीकु आहे। ऐं वेकर तव्हां ॾिसी सघो था पिया, हे 5 आहे, टोटल हितां खां वठी हेसि ताईं 8 आहे, उन मंझि हितां खां वठी हेसि ताईं घणी आहे, 5 मीटर आहे। सो हिन लाइ त सिंपल आहे, 5 ॾह 25, यानी असां हिनखे छा कंदासीं, लेंथ इंटू विड्थ हूंदी आहे, ठीकु आहे। सो असां छा कंदासीं, 10 ज़रबिया 5 घणो थींदो, 5 ॾह 50 मीटर स्क्वायर, यानी कि हिन जी सॼे जी एराज़ी निकिरी आई घणी, 50 मीटर स्क्वायर। हाणे चवंदा पिया हिन ते हे थोरो ट्रिकी हूंदो आहे त इहो बि आसानु, असां हितां ॾिसी सघूं था पिया त हे टोटल 10 मीटर आहे। हाणे हितां खां वठी हेसि ताईं, यानी हिन मतिलबु आहे, हे ॾिसो हितां खां वठी हेसि ताईं जेकॾहिं असां कयूं त हितां खां वठी हेसि ताईं, यानी हे 6 मीटर आहे, ठीकु आहे। हितां खां वठी हेसि ताईं हे घणो आहे, 6 मीटर आहे। त हे ऑटोमेटिकली हे जेका मां रेड लाइन कढी आहे, हीअ बि घणी हूंदी, 6 मीटर हूंदी आहे। ईअं खणी चऊं त हिन चौकुंडे में हिकु पासो त असां वटि अची वियो न। हाणे चवंदा पिया हे असांखे वेकर ॻोल्हणी आहे, वेकर केतिरी आहे, ॾिसो टोटल हितां खां वठी हेसि ताईं हुई 8 मीटर। हाणे हितां खां वठी हेसि ताईं हे 5 मीटर थी वई, त बाक़ी हे घणी बचंदी, टोटल हितां खां वठी हेसि ताईं 8 मीटर आहे न। यानी ईअं खणी चऊं त जेकॾहिं हे असां हिन जे पैरेलल लाइन हिते कढूं त हे टोटल 8 मीटर ॾिसी सघो था, ॾिसो हे 8 मीटर, हे बि 8 मीटर। हाणे हिन मुंहिंजो 5 मीटर त हे थी वई, त ऑटोमेटिकली हे घणा मीटर थी वेंदी, 3 मीटर थी वेंदी, ठीकु आहे। हाणे 6 मीटर जेको आहे सो हुनजी ड्रेग आहे ऐं 3 मीटर हुनजी वेकर आहे, सो असां 6 ज़रबिया 3 कंदासीं, 6 घणो थी वेंदो, 18 मीटर स्क्वायर। हाणे 2 चौकुंडा हुया, बी वारे जी ए वारे जी माप हुई 50 मीटर स्क्वायर, ठीकु आहे, ऐं बी वारे जी तव्हां ॾिसी सघो था पिया इन जी घणी आहे, 18 मीटर स्क्वायर। टोटल असां कंदासीं त हे घणो थी वेंदो, 68 मीटर स्क्वायर। हे असांजो आंसर आहे, यानी कि हिन सॼे चौकुंडो जेको असांजो ठहियलु ट्रेडो प्लॉट हुयो, इन सॼे जी माप घणी थी वेंदी, 68 मीटर स्क्वायर। हाणे जॾहिं पैरामीटर ते ईंदो, एआते ते ईंदो, त हे जेके असां विच वारियूं लकीरां हुयूं, हे सिर्फ़ु असां पंहिंजी सहूलियत लाइ कढियूंसीं। हाणे ईअं खणी चओ त हे हिकिड़ो प्लॉट आहे, ॿाहिरों असांखे दीवार कढणी आहे, त उहा घणी दीवार कढंदो, पहिरियों 8 मीटर हिकिड़ी, मां प्लस कंदो थो वञा, हे 6 मीटर ॿी, ठीकु आहे। वरी हे हीअं में ईंदी 3 मीटर प्लस 3 मीटर, वरी हीअं में ॾिसो, हाणे हिते कुझु न आहे, असां हाणे हिन मां डिटरमिन कंदासीं। असांखे ख़बर आहे त टोटल हे घणी आहे, हितां खां वठी हेसि ताईं 10 मीटर, जंहिं मंझि हे ॾिसो हे हिन जी पैरेलल लाइन आहे न, हिन मतिलबु आहे हितां खां वठी हेसि ताईं 6 मीटर आहे, त बाक़ी हितां खां वठी हेसि ताईं घणी थी वेंदी, 4 मीटर। हाणे हे 4 मीटर आहे, त हे बि घणी थी वेंदी, 4 मीटर। ईअं असां नतीजो अख़ज़ कंदा आहियूं, हे 6 मीटर त हे हुनजी पैरेलल लाइन, हे 6 मीटर। हाणे हितां खां वठी टोटल 10 आहे, हेसि ताईं 6 थी वई, त बाक़ी घणी बचंदी, 4। हे 4 त हीअ बि हिन जी पैरेलल लाइन आहे, इहा घणी थी वेंदी, 4। सो असां वटि 4 मीटर हे अची वई, यानी 3 प्लस 4 कंदासीं। वरी हीअ लाइन ॾिसो घणा मीटर आहे, 5 मीटर आहे, सो प्लस 5 कंदासीं। वरी हे टोटल घणी आहे, 10 मीटर, वरी प्लस 10 कंदासीं। असां शुरू करे एआतो जो मतिलबु हूंदो आहे ॿाहिरों फिरी अचणु। वरी हेसि ताईं पहुची वियासीं न, हाणे वरी 8 मीटर हे मिलाईंदासीं, प्लस 8 कंदासीं। हाणे असां जोड़ कंदासीं, 8 ऐं 6 14, 14 ऐं 3 17, 17 ऐं 4 21, 21 ऐं 5 26, 26 ऐं 10 36, 36 ऐं 8 36 ऐं 8 थींदो 40 ऐं 4 44। ऐं हिन जो पैरामीटर घणो थी वेंदो, 44 मीटर। यानी जेकॾहिं हिन ॿाहिरों का तार हणी हुजे या दीवार खणी हुजे, असां ख़बर आहे 44 मीटर जेको आहे सो दीवार खणी पवंदी। सो हे असांजो ॾिसो एरिया निकिरी आहे। आई होप सम्झ में अची हूंदो। जॾहिं बि इन टाइप जो प्लॉट हुजे, असां इमेजिनरी लाइन कढी उनखे 2 चौकुंडनि में विराईंदासीं, पोइ छाजे लाइ त असांजे लाइ ॾिसो हिन चौकुंडे ऐं हिन चौकुंडे जी माप ॻोल्हणु आसान थी वई, ॿिन्हिनि जी ॻोल्हे करे सिर्फ़ु असां एड कयोसीं। आई होप तव्हांखे हाणे हे पॉइंट सम्झ में अची वियो हूंदो। थैंक यू सो मच।